माथेले लगे हयात पिताफी में गोठाणन पारा जमीन ते कब्जे खिलाफ एहतजाज कयो वियो। जरवार थाने जी हद गोठ मुरीद खान खुश्क जी रहवासन पीरसन औरत गुलाम सकीना भा नादर खुश्क सां गॾु प्रेस क्लब पहुची साफ़ नाडो दाहींदे चयो त बासरन सुल्तान ऐं गुलाम यासीन खुश्क संदन 3 एकड़ जमीन जो कूड़ो खातो ठहराए कब्जो कयो हो। अदालत पारां हक में फैसलो थियण बावजूद जवाबदार सुल्तान ऐं यासीन खुश्क साथियुनि सां गॾिजी ॿीहर ज़मीन ते कब्जो करे क़तल ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई हिसाए रहियो आहे, जॾहिं त पुलिस बि बासरनि खिलाफ़ का बि कार्रवाई नाहे करे रही। साडा कोर्ट को फैसला थी जाए असां वेंदे ज़मीन ते असां विढ़ण जे लाइ तैयार खड़नि। असां को धमकियां ममकियां ॾिटियां ने जो ज़मीन ते आसो त असां तोसां को मरसूं और ज़मीन असांजे कोर्ट जे हिसाब लाल असां को मिली गई है। हुण असां लाल विढ़ण जे लाइ तैयार वधनि। ज़मीन ते असांजी त सुल्तान कब्ज़ो कयूं वेठो आहे, यासीन आहे, ईसाक आहे। असां ज़मीन ते वञूं था, असांखे मारण रोज़ चाहिनि था पिया, रोज़ असांखे धमकियूं ॾियनि था पिया त तुंहिंजे भाउ खे असां मारींदासीं। ॾिसी असांखे कोर्ट ॾांहुं बि इंसाफ़ थी, पंहिंजा कागज़ मिलिया आहिनि, असांजो हाणे इंसाफ़ थी। मुतासिरनि मुतालबो कयो त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते SHO जरवार ॿुधायो त कब्ज़े बाबति खेसि को बि इतला नाहे मिलियो, मिसकीननि सां ज़्यादती न थियण ॾिबी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।